अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पंजाबरी अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल पंजाबरी जेको खजू साहब डायरेक्शन खजू साहब जी डायरेक्शन में तयारु थियणो आहे ड्रामो। उन जे मुतलिक़ काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु जी अपडेट में बहितरीन ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हांखां का अपडेट मिस न थी सघे ऐं हर अपडेट तव्हांजे लाइ हूंदी आहे दोस्तो। तव्हांजे लाइ महिनत करे खणी ईंदा आहियूं। महिरबानी करे इनखे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं सुठा कॉमेंट बि कंदा। दोस्तो पंजाबरी जेको आहे ड्रामो आज़म मिंगल जो आहे ऐं खजू साहब उन जो डायरेक्टर आहे। फ़िलहालु त पंजाबरी ड्रामे जो नालो अनाउंस थी चुको आहे ऐं अॻिते थी सघे थो चेंज बि करनि। फ़िलहालु त इन नाले सां इहो ड्रामे जी कोशिशि कई पई वञे, इन खे जेको आहे शूट कयो वञे ऐं ईद खां पोइ हिन जी पूरी तरह जेको आहे तयारी आहे। सुठे नमूने सां वॾे स्केल ते इन ड्रामे खे शूट कयो वेंदो। उन्हनि जी इहा ई कोशिशि आहे त हिन ड्रामे खे कीअं बि करे तमामु जल्द इन खे पहिरियों ऐं ॿियों स्पेल पूरो करे वठूं, जीअं हुन हलंदो बि रहे ऐं ड्रामे जी हेॾा शूट बि बक़ाया हलंदी रहे। ऐं इहो ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे पंजाबरी। इहो जेको आहे ज़हर ज़िंदगी दुलाब तकरार पत्थर दिलि सभिनी खां मथे स्केल वारो ड्रामो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।